अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ मारवी थे सबका फिर शाम का नाज़रीन हेडलाइंस। कराची में जेल सोने की बेचो घर इमारत में कैंप डिपार्टमेंटल स्टोर के लगल बायते चौथे ॾींहुं बि ज़ाब्तो अची वियो। 22 वक़्त सुपर स्टोर अंदर रखियल समूरो सामान सड़ी रखी पियो। डिप्टी चीफ ऑफिसर इश्तियाक अहमद चयो आहे त बेसमेंट ऐं ग्राउंड फ्लोर ते ऑपरेशन मुकम्मल कयो पियो आहे। 74 कलाकनि बाद बायते ज़ाब्तो आयो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बायते ज़ाब्ते बाद कूलिंग जो अमल जारी। सुपर स्टोर में तेल ऐं गैस जे ज़ख़ीरे सबबि बाहि जा शोला बार बार भिड़कंदा रहिया। इंतज़ामिया जो चवणु आहे त फ़िलहाल रहवासियुनि खे बिल्डिंग अंदर वञण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां इमारत जे मुआइने बाद रहवासियुनि खे अंदर वञण ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म पारां मुल्क में बिजली जी लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई खाते जे ऑफिसर्स खे छंड पटींदे चयो आहे त कुझु बि कयो 2 कलाकनि खां वधीक बिजली जी लोड शेडिंग बर्दाश्त न कंदसि। वज़ीर आज़म जी सदारत ते लोड शेडिंग बाबति हंगामी इजलास में वज़ीर आज़म खे बिजली जी लोड शेडिंग बाबति ख़ात्मे लाइ कयल कोशिशनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि इजलास में वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई त रुगो 2 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे। वज़ीर आज़म तवानाई खाते जे ऑफिसर खे छंड पटींदे चयो त कुड़ ॻाल्हाइण बंदि कयो। हर हंधि 10 कलाक खां वधीक लोड शेडिंग थी रही आहे। बसातो बाद में ॾिसो कहिड़ी बिजली जी लोड शेडिंग खे घटि करे 2 कलाकनि ताईं आणियो। कराची जे मेयर हैदराबाद जे एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररी बाबति अञा फ़ैसिलो नाहे कयो। मुतहदा सां कयल वाइदनि ते क़ाइम आहियूं। सुभाणे MKM सां ॻाल्हियुनि में मामलनि खे हथ शिकल ॾिनी वेंदी। मकानी कानून जो जाइज़ो वठण सिलेक्ट कमेटी जूं सिफ़ारिशूं अदालत खे माणियूं आहिनि। अदालत जेको फ़ैसिलो कंदी क़बूल हूंदो। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह नबी सरथर खां थरपोल ताईं पाणी जे वॾे मनसूबे जो इफ़्तिताह करण बाद कारकुननि खे ख़िताब कंदे चयो आहे सिंध में पाणी जी सख़्त खोट वारे मसइले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। नबी सरथर में तामीर थींदड़ पाणी जो मनसूबो मुल्क जो वॾे में वॾो मनसूबो आहे जंहिं ते 30 अरब रुपयनि जी बजट ख़र्च थींदी ऐं थर्ड ब्लॉक 1 में 1650 मेगावॉट बिजली पैदा थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वॾे वज़ीर हमज़ा शहबाज खे गिरफ़्तार करण जी इजाज़त ॾिनी वञे। FIM मनी लॉन्ड्री केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे गिरफ़्तार करण जी इजाज़त घुरे वरिती। FIA जे प्रोसिक्यूटर लाहौर जी अदालत में दलील ॾींदे चयो त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज मनी लॉन्ड्री केस जी जांच में शामिल नाहिनि थिया। खान पुछा गाछा करणी आहे। सनद ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे FIA जे तहवील में ॾिना वञनि। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे वकील चयो त FIA 1.5 साल गुज़रण बावजूद को बि रिकॉर्ड पेश न करे सघी आहे। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज शरीफ जे 11 जून ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे PTI वारा असेंबली में अचण लाइ बेताब आहिनि। पाकिस्तान जे आइनी तरीक़ेकार ते हमलो थी रहियो आहे। हाणे इदारनि ख़िलाफ़ कमु शुरू थी वियो आहे। इदारनि ते सवालिया निशान लॻाए पिया वञनि। इमरान ख़ान KPK जो सरकारी हेलीकॉप्टर इस्तेमालु करे वियो आहे। PTI अख़बार फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन आइनी इंतज़ामनि ऐं अवामी मयार ते तकरारी थी चुको आहे। चीफ इलेक्शन कमीशन के थोड़ो बि इज़त जो ख़्याल हुजे हा त इस्तीफ़ा ॾेई छॾे हा। इलेक्शन कमीशन जानिबदार ऐं नाअहल तरीन इदारो साबित थी चुको आहे। सिंध में पानी की खोज शिदत इख्तियार करे वई। सखर विरास ते वधीक 3000 क्यूसेक पानी घटिजी वियो। गुडू विरास ते पानी की आमद 53,454 ऐं छोड़ 44,326 क्यूसेक रिकॉर्ड। सखर विरास ते पानी की आमद 42,890 ऐं छोड़ 16,010 क्यूसेक रिकॉर्ड। इंचार्ज कंट्रोल रूम जो चवणु आहे त कोटली विरास नारा रुहड़ी ऐं दादू केनाल के पानी की फराहमी घटिजी वई आहे।
उत्तर वज़ीरिस्तान में पोलियो वायरस जो वधीक हिकु केस आहे। मीराशाह में 20 महीननि जे ॿारनि में पोलियो वायरस जी तस्दीक। हलंदड़ साल पोलियो जे मुतासिर ॿारनि जो अंग घटि थी वियो। एमरजेंसी ऑपरेशन सेंटर जो चवणु आहे त मुतासिर थियल समरनि ॿारनि जो वास्तो उत्तर वज़ीरिस्तान सां आहे। पंजाब काबीना जे मुफ़्त पेट्रोल जी सब्सिडी ख़त्म। सूबाई वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त को बि वसी सरकारी ख़र्च ते पेट्रोल तोड़े बि सब्सिडी हासिल न करे सघंदो। सरकारी कम लाइ बि वज़ीर पंहिंजे खीसे मां पेट्रोल घुराईंदा। अता तारड़ चयो त 50 लख टन कणक जी ख़रीदारी जो हदफ़ मुकमल करे वरितो। बजट में अवाम खे भरपूर रिलीफ ॾींदासीं। मालपिड़ी ज़बरदस्ती बंद कराइण वारे मामले जी कवरेज छो कई? एसएचओ ठोल धरती टीवी जे रिपोर्टर यासिर कंदराणी ते लमड़जी पियो। एहलकारनि जो यासिर कंदराणी ते सख़्त तशद्दुद। कप्तान लिणू थी विया। मोबाइल खसी वई। पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ साफ़ी बिरादरी ऐं शहरियुनि जे वॾे अंग पारां प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। एसएसपी शेखरबाज़ सुमेनूर चन्ना वाक़े जो नोटिस वठंदे डीएसपी ठुल खे जांच ऑफिसर मुक़रर करे छॾियो। एसएसपी सुमेनूर चन्ना टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मामले जी जांच बाद यासिर कंदराणी खे तशद्दुद जो निशानो पाईंदड़नि खे सज़ा ॾिनी वेंदी। Own it. Wave the knives around. Somebody needs to talk. I can't see. Swallow it. Oh, God. You are a tree. The client. Well, you both do. We got this. This last couple days, can't say it's been good. Ow, you shot me in the ass. Your ass got in my way. Hey, yo, trust my name. आई हॉलीवुड जी एक्शन सां भरपूर फिल्म दी मैन फ्रॉम टोरंटो जो ट्रेलर जारी। फिल्म 24 जून ते रिलीज़ कई वेंदी।